सिंधियुनि जो आवाज़ ॿुधो सिंधियुनि खे मारियो पियो वञो दारियो पियो वञे सुभाणे तव्हांजे घरनि में बि अहिड़ो मातम मचंदो यादि कयो उन्हनि ॾींहंनि खे असां बानी था ॾियूं ऐं इहे एहतियात था कयूं त इन्हनि पठुनि खे इन्हनि खे आराम ॾियो कुरैशी ते एसएसपी इमरान कुरैशी ते एसएस छोरो ते जो लीडर हटायो एसएसपी जान छोरो खे एसएसपी जान छोरो खे नाम निहाद एसएसपी जान छोरो खे नाम मंजूर दोस्तों असांजो अचो ई जेको एहतियात गुज़ारो आहे उहो अथसि धरती जंहिंते सिर्फ़ु किताबनि ऐं कलम ऐं साञ ऐं शूर ऐं इश्क सिंध जी आबियारी थींदी असांजे नौजवान साञ ऐं शूर ते वाड़ कयो आहे ऐं सन जी धरतीअ खे करबला बनायो अथनि असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त तव्हां इंसानी हक़नि जी लताड़ पिया कयो तव्हां मुहाफ़िज़ न पर हिन क़ौम जा सभु हक़ चीरवाल करे मौत मुक़द्दर ख़ौफ़ हयाती मौत मुक़द्दर ख़ौफ़ हयाती जेला असांजा जीवन साथी नंढा बेड़ियूं फांसी घाट